नाज़रीन ही अफ़सोसनाक ख़बर असां शेयर कंदा हलूं त जैकमाबाद में रांदि खेॾण दौरान पेर तिरकण सबबि 3 ॿार तालाब में ॿुॾी फ़ौत थी विया। सदर थाणे जी हद शारजा ग्राउंड वटि 3 ॿार रांदि खेॾण दौरान पेर तिरकण सबबि तालाब में ॿुॾी फ़ौत थी विया। ॿुॾी फ़ौत थियलनि में 2 मासूम भाइर 7 वरियनि जो क़दीर, 9 वरियनि जो नसीर ऐं ज़हीर शामिल आहिनि। इत्तला ते वारिस पहुची टिन्ही मासूम ॿारनि खे सिविल अस्पताल आंदो, जितां लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कया विया। होॾां टिन्ही ॿारनि जा मढ़ घर पहुचण ते कोहराम मची वियो। हीअ अफ़सोसनाक ख़बर असां हिकु भेरो ॿीहर शेयर कंदा हलूं त सदर थाणे जी हद शारजा ग्राउंड वटि 3 ॿार रांदि खेॾण दौरान पेर तिरकण सबबि तालाब में ॿुॾी फ़ौत थी विया। ॿुॾी फ़ौत थियलनि में 2 मासूम भाइर 7 वरियनि जो क़दीर, 9 वरियनि जो नसीर ऐं ज़हीर शामिल आहिनि। इत्तला ते वारिस पहुची टिन्ही मासूम ॿारनि खे सिविल अस्पताल आंदो, जितां लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कया विया। होॾां टिन्ही ॿारनि जा मढ़ घर पहुचण ते कोहराम मची वियो।